टंडो बागोजी दे सांगी यूनियन काउंसिल सांगी फरोज मुख्तलिफ गुठाणन अब्दुल गफूर जमाली दोदो उन्नड़ सावण जमाली निसार जट ऐं ॿियनि बासरंग कब्ज़ा माफिया ग्रुप ऐं ॾही पुलिस जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ इhtजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते उन्हनि साफ़िन अॻियां दाईंदे चयो त मुख़्तलिफ़ दिहनि में सिंध लैंड कमीशन जे ज़रिए ज़मीन आहे जंहिंमें असां ॿारे बचे घणनि सालनि खां वेठल आहियूं। ॼाणियल ज़मीन जो केस सिंध हाई कोर्ट में पिणु हलंदड़ आहे। उन्हनि चयो त कुझु वक़्त खां ॼाणियल ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ बाअसर कब्ज़ा खोड़ रसूल बख़्श राइमो अली नवाज़ पठाण रशीद गडगोर ॾही पुलिस सां मिली करे नाजाइज़ ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। उन्हनि चयो त कब्ज़ा माफ़िया ज़मीननि जा कूड़ा काग़ज़ ठाराए असांखे पंहिंजे घरनि मां लॾण लाइ धमकियूं ॾियनि था। उन्हनि चयो त बाअसरनि जी धमकियुनि सबबि असां दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। बाअसर ऐं पुलिस असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि सिंध सरकार ज़िले इंतिज़ामिया SSP बदीन मां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी बाअसरनि जे ज़ुल्म बंदि करायो वञे। उन्हनि साफ़िन अॻियां दाईंदे चयो ज़ुल्म बंदि न थियो त 21 रोज़े ते रोडनि ते अची पंहिंजो पाण खे भाइयूं ॾेई ईद इंतमाही ख़ुदकुशी कंदासीं जंहिंजे ज़िम्मेवार सिंध हुकूमत ज़िले इंतिज़ामिया SSP बदीन ऐं ॾही पुलिस हूंदी। हाई कोर्ट में केस हलंदल 1986 खां वठी हले पियो ऐं अॼु ॾींहं ताईं जेको आहे सो कोर्ट में केस हलंदल हे कूड़ा काग़ज़ खणी कूड़ा खाता कराए असांखे चवंदा बनी तव्हां निकिरी वञो। पुलिस असांखे घर में अचण ई कोन थी ॾिए वेहणी कोन्हे। गाॾियूं असांजूं जेके आहिनि घसनि ते बीठियूं आहिनि। न माण्हू अचे थो न वञे थो केॾा निकिरी कोन था सघूं। पुलिस असांखे ॾाढो तंग कयो आहे। असांजो 1986 खां वठी हाई कोर्ट में केस हले पियो। बिल्कुलु असांखे पुलिस एतिरो तंग कयो आहे जो असीं हाणे केॾा वञी कोन था सघूं। असांखे घणो करे जेको आहे सो पुलिस खां तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं IG सिंध आहिनि सभिनी खे अपील था कयूं त असांखे जेको आहे सो तहफ़ुज़ ॾिनो वञे। अली नवाज़ पठाण ऐं रामू रसूल बख़्श नाजाइज़ जेको आहे सो असां ते फ़िरियाद बि कंदा फ़साद कराया अथनि खामखा ग़रीबनि खे वेठलनि खे तंग पिया कनि। असीं तक़रीबन हिते 70 खां 80 साल जा रहंदड़ माण्हू आहियूं। असां वटि बनियूं आहिनि ऐं उन्हनि में कई असांजा 2 टे ख़ानदान ख़तमु थी विया आहिनि। पुराणा ॻोठ हिते असां वटि उन में हींअर जे माण्हू जेके ई रसूल बख़्श रामू ऐं रशीद गडगोर ऐं अली नवाज़ पठाण गाॾियूं सरकारी काए ते धमकियूं ॾियनि था। असांखे तमामु तंग कयो अथनि ऐं पुलिस उन सां बदिल आहे। तक़रीबन मोरी ते असांजो अचणु वञणु बंदि आहे। रोड ते चढ़णु बंदि आहे। असांखे धमकियूं ॾियनि था घर खां ॿाहिरि निकिता तव्हांखे खणाए ॾींदासूं। बाअसर माण्हू आहिनि असांखे धमकियूं ॾियनि था ऐं डेली हथियारबंद माण्हू अचनि था। पुलिस में उन्हनि जी वंगार पई वहे। असीं IG सिंध वज़ीर आला सिंध बिलावल भुट्टो साहिब खे गुज़ारिश था करियूं त महिरबानी करे असांखे इन ज़ुल्म मां आज़ादु करायो वञे। असांखे ॿाहिरि निकिरणु कोन था ॾियनि घरनि मां। डेली पुलिस असांजे चौंकी हणी छॾी आहे ऐं 21 रोज़े ते असीं जेको ख़ुदकशी जो प्रोग्राम ठाहियो आहे असां ऐं जेकॾहिं असांजो कोई बि वार न कई त असीं 21 रोज़े ते पंहिंजो पाण खे बाहि ॾींदासीं ऐं ख़ुदकशी